जेके बीठा आहियो से महिरबानी करे वेहो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतन मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अज 11 शरीफ जो दिहाड़ो आहे। 11 वारे पीर जी 11 जी मजलिस रब असांखे नसीब कई आहे। सुभान अल्लाह। अल्लाह वारन जो ज़िक्र दिलुन के राहत ऐं सुकून पहुंचाईंदो आहे। अहिड़ी मजलिस में अचण वारो अल्लाह जी रहमत का खाली न मोटंदो आहे। अल्लाह जे वलियन जो अल्लाह वटि वॾो मान ऐं मर्तबो आहे। ऐं वलियन जे अंदर बगदाद वारो साईं गौसे आज़म दस्तगीर इएं मुनफरिद ऐं निरालो शान रखे थो जिए नबीयन में मुझो दिल पर मोहम्मद शान। सुभान अल्लाह। हजरत महबूब सुभानी फरमायो, अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल उला ला तग़रिबु। वलियन जा सिज उभरिया ऐं लही विया, पर मुंहिंजो सिज जो उभरियो आहे त इहो क़यामत ताईं उभरियल ई रहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बराबर सब वली शान वारा, पर सोने दस्तगीर जो शान ही निरालो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। किथे बगदाद शरीफ, किथे मंशुर जो किनारो। सुभान अल्लाह। या मोहब्बत, या अकीदत, या अल्लाह जी नेमत।
छो त हदीस पाक में अचे तो इन अल्लाह इदा अहब्ब अब्दन दा जिब्राइल, जने अल्लाह के वली से मोहब्बत रखंदो आ तो जिब्रील की सदकंदो। सुभान अल्लाह। तो के राज बुधाए जिब्रील हाजिर खिदमत थींदो। रब्बे कायनात फरमाइंदो जिब्रील फलाने शहर में फलाने गोठ में फलाने घर में फलाने नाले सा को मानू रहे। चंदो हा मुझे मौला। अरे फरमाइंदो जिब्रील इन्हें सा मुखे मोहब्बत थी वई। सुभान अल्लाह। इन्हें सा मुखे मोहब्बत थी वई। वो जिब्रील अर्ज करे तो मौला मुझे अच्छा हुक्म आ। फरमाए तो जैसा मुंह मोहब्बत रखिया जिब्रील तू बुने सा मोहब्बत रख। फयुहिब्बुहु जिब्रील, वो जिब्रील पे उन वली से मोहब्बत रख। वो अल्लाह फरमाइंदो जिब्रील हाने वञ सतनी आसमानन में ऐलान कर तो फलाने बाने सा अल्लाह मोहब्बत रखिया मु जिब्रील मोहब्बत रखिया ए आसमान वारो तव्हां बुने सा मोहब्बत रखो। सुभान अल्लाह। पो मलाइकन जी का बि अहिड़ी मजलिस ऐं कचहरी न हूंदी आ जंहिंमें उन वलीअ जी वाखाण ऐं तारीफ़ न थिए। वेठो ज़मीन ते हूंदो पर उन जी तारीफ़ अल्लाह जे मलाइकन में हूंदी। उन सां जिब्रील मोहब्बत रखंदो, मीकाईल मोहब्बत रखंदो, इसराफील मोहब्बत रखंदो, इज़राइल मोहब्बत रखंदो। सतनी आसमान जा फरिश्ता उन वलीअ सां मोहब्बत रखंदा। सुम्म यूदउ लहुल क़बूल फिल अर्द, पो उन आसमानी मोहब्बत जो असर जमीन ते नाज़िल थींदो त माण्हू उन सां मोहब्बत रखंदा। सुभान अल्लाह। जिन्न उन सां मोहब्बत रखंदा, जानवर उन सां मोहब्बत रखंदा, पखी उन सां मोहब्बत रखंदा, वण टिण बूटा उन सां मोहब्बत रखंदा। हाणे इहो सॼी कायनात जे अंदर महबूब बणजी वेंदो। आसमान में भी इन जी मोहब्बत, जमीन में भी इन जी मोहब्बत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां छा था समझो त वलीअन जी शान को मामूली ॻाल्हि आहे? अल्लाह जा दोस्त सुभान बगदाद शरीफ में जॾहिं हज़रत पीराने पीर महबूब सुभानी पंहिंजो दर्स शुरू कयो त हिकिड़ी मजलिस में 70,000 माण्हू हाज़िर थींदा। सुभान अल्लाह। ते वक्त में न ये सवारियूं न रोडा न रस्ता हुया। 70,000 माण्हू साईं जी मजलिस में शरीक थींदा। ऐं जेॾीमहिल पाण तकरीर कंदा हुआ त लाउड कोन हुया। जिए वेझो वारो माण्हू ॿुधंदो तीअं आख़िरी छेड़े वारो बि ईअं सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जी। जिए सोने गौसे आज़म नमाज पढ़ाईंदा हा त पहिरीं सिफ़ वारो सनन तिलावत ॿुधंदो हो तीअं आख़िरी सिफ़ वारो बि ईअं चिट्टो पिट्टो आवाज़। हजरत पीराने पीर महबूब सुभानी तकरीर पे फरमाइन त खिज़र अलैहिस्सलाम उॾामंदो हीअं मथां गुज़रियो। पाण हक़ल कयूं किफ़ या इसराईली इस्मा कलाम मुहम्मदी। ए इसराईली बीह बीह
अज मोहम्मद मिठे जो है इन बचड़े जो कलाम बुधंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन दौर में बगदाद शरीफ में हिकड़ो वली रहंदो हुयो, वली मकाम वारो सैयद अहमद दब्बास रहमतुल्लाह अलैह। हिकड़े ॾींहुं हज़रत सैयद अहमद दब्बास जी मजलिस लगी पई हुई ऐं उन में वली सगोरा बगदाद जा वेठल हुया। हिकड़े बुजुर्ग चयो भई बगदाद में हिकड़ो नौजवान आयो आ, अब्दुल कादिर उन जो नालो आ। जिए बगदाद में उन्हें दर्स शुरू कयो आ तो उन जो हर पासे खलखलो थी वियो। नंढन में वडन में उन्हनि जी वाखाण शुरू थी वई आ। तो हजरत सैयद अहमद दब्बास रहमतुल्लाह अलैह फरमायो तो ए दुर्वेश तू तो बगदाद जे शहर जे मानन जी गाल तो करी, पर मां आसमान ते मलाइकन जी हर मजलिस में अब्दुल कादिर जी तारीफ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह वारा नजरुन वारा हुंदा आहिनि। ॻाल्हायो वे अख खणंदा आहिनि त तुंहिंजी मुंहिंजी नज़र वांगुरु उन्हनि जी नज़र न हूंदी आहे। उहे जो निगाह खणंदा आहिनि त अर्श जा कुंगरा बि ॾिसी वठनि। फरमाए थो त तूं ज़मीन जी ॻाल्हि थो करीं, तूं बगदाद जे शहर जी ॻाल्हि थो करीं, मां आसमान जे मलाइकनि जी ॻाल्हि थो कयां त फरिश्तनि जी का अहिड़ी मजलिस न आहे जिते सोने अब्दुल कादिर जी वाकाण न हुजे। हिकिड़े ॾींहुं अल्लाह जो हुकुम मिलियो त अब्दुल कादिर अॼु तूं बगदाद जे मिंबर ते भी ऐलान कर त कदमी हादिही अला रक़बत कुल वली अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजो ही कदम सॼी दुनिया जे वलियन जे गर्दन जे मथां आहे। जेॾी महिल पाण बगदाद में या तकरीर कयूं उन वक्त बगदाद में जेतिरा वली हुया उन्हनि सभिनी साईं जो आवाज़ ॿुधो, पर जेके इराक में जिते भी वली हुया उन्हनि उते आवाज़ ॿुधो। के वली सगोरा गारन में इबादतुनि में मशगूल हुया, उन्हनि बगदाद वारे साईं जो आवाज़ उते ॿुधो। जेके दुनिया जे कुंड कुड़छ में वली रहियल हुया उन्हनि उते साईं जो आवाज़ ॿुधो। जेके वली मायरुनि जे पेटन में हुया उन्हनि बगदाद वारे साईं जो आवाज़ अमड़ियुनि जे पेटन में। सुभान अल्लाह। ऐं हर वली इएं चयो त कदमाक अला ऐनी व रसी, ए बगदाद वारा तुंहिंजा कदम असांजे अखियुनि ते असांजे मथे। रोसे आज़म जो आला शान उतम जंहिंजो कुल वलियन ते आहे कदम। रोसे आज़म जो है गोसे आज़म जो आला शान उतम जंहिंजो कुल वलियन ते आहे कदम। गौसे आज़म जो वो हसनी हुसैनी आहे वली। सुभान अल्लाह। थियो उन सां करम जे बेदामन झली। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बगदाद वारे साईं जी जे बेदामन झली। साईं फरमाइनि था जेको मुंहिंजो मुरीद थियो या मुंहिंजे मुरीद जो मुरीद उन जो मुरीद क़यामत ताईं। सुभान अल्लाह।
वो लिस्ट मुके रब दिखाई साईं फरमाइंदा तेसी जन्नत में नवीं जैसी पंजे मुरीदन के पाण सा गड न वठी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वक्त वारा आयो जिनके बगदाद वाले साईं सा मोहब्बत की निस्बत सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं फरमाइन था मुरीदी हिम वतिब वश्ता वगन्नी अज़ूमुन कातिलुन इंदल क़िताली। साईं फरमाइन था ओ मुझा मुरीद तू गम न कर वनी खुशी मलाए सुभान अल्लाह तो जो दुश्मन तोखे ओ लारी दो मां अब्दुल कादिर हणी कढ दो सुभान अल्लाह जी दस्तगीर ओ मुझा मुरीद तू घबराए न दिलगीर न थी जे तू मुझो सच्चो मुरीद आई त दुनिया जा गम भी लही वेंदी आखिरत जूं परेशानियूं सच्चो मुरीद ये तो खोड़ा दस्तगीर जा मुरीद चयो न मने मुर्शिद जो चयो न मने इहो आहे कूड़ो समझो था न कुटी का एक मजनू समझो सच्चो मुरीद हुओ आ जेको पंहिंजे मुर्शिद जो चयो मञंदो आ जेको पंहिंजे मुर्शिद जे तरीक़े रस्ते ते हलंदो आ। मुझे सोने गौसे आज़म जो रस्तो छा है सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मानू भलो तामुर दे खाईंदा आहिनि त खुश थींदा आहिनि मां अब्दुल कादिर भलो तामुर दे ॿियनि खे खाराईंदो आहियां त खुश थींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मुझो मुरीद कदे बखील न हूंदो मुझो मुरीद सखी हूंदो। मुर्शिद भी सखी ते मुरीद भी अल बखील अदुल्लाह बखील अल्लाह जो दुश्मना चो बखील अल्लाह जो दुश्मना वलो काना आबिदा भली कणी आबिद जाहिद हुजे पर जे बखीला त अल्लाह जो दुश्मना असखी हबीबुल्लाह वलो काना फासिका सखी अल्लाह जो दोस्त भली कणी कतलो गुनहगार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ता सखी थींदो या बखील थींदो अध तो कयो आ अल्लाह पैसो कढण में ॾाढो ॾुखियो हमरा मरे पियो जे पियो हमरा मरी तो हाण त ख़ैरात कर चिया त पियो छा तो सिर तो ॾिया पियो छा ॾिया सिर ॾियांदो अञा वधीक ॿियो छा चमड़ी वञे पर दमड़ी न वञे न सोने दस्तगीर फरमायो त मुझो मुरीद सखी हूंदो। मंशुर वारा पंहिंजो दस्तरखान खुलियल रखो माण्हुनि खे मानी खाराईंदा कयो रब तव्हांजे रोज़ी में रिज़्क में बरकत विझंदो। कियां अल्लाह ताला कुरान में फरमायो आ मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा जेको हिकूण मुझे नाले ते ॾींदो रब उन खे 10 गुना वधाए ॾींदो। हिकूण जी 10 गुण मिलंदसि। साईं फरमाइनि था जेको कंहिंखे मानी थो खाराए मानी थो खाराए
उन मुसाफिर मिस्कीन गरीब या मेहमान मानी खाधी त खाराईंदड़ के गिर गिर जे एवज़ में हज कबूल पियल जो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलायो सोतो सस्तो आ कि महांगो आ। पंज आंगुरियूं पंजे पेट में ये न भला घर में मानड़ी पचाई तो हिकड़ो लोलो त के फकीर के मिस्कीन के गरीब के दींदो। मुझो सोनो पीरन जो पीर दस्तगीर कपड़े जो व्यापार कंदो हुयो। हिकड़े ॾींहुं साईं जी आदत मुबारक हुई जो जेको बि नफ़ो थींदो हो व्यापार मजा जेकी भी पैसा कमाईंदो सब गरीबन ते खर्च करे छड़ींदो। एडो सखी हुयो गड्डू करे कॾहिं न रखियई। हिकड़े ॾींहुं हिकड़ो साहिल आयो पुछा कई त साईं जन किथे आहे? साईं जन ॿाहिरि निकितल हुया मुलाक़ात न थी सकी। वो साहिल खाली मोटी वियो। साईं जन जॾहिं आया ॿुधायूं त साईं हिकिड़ो मंगतो आयो हो पर खाली मोटी वियो। साईं फरमायो त हाणे मां हिकिड़ो ॾींहुं मुक़रर छो कयां सॼी दुनिया जे मंगतन के साहिलन के चो उन ॾींहं ते अचनि त मुंहिंजे दर तां को खाली न मोटी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾींहुं मुक़रर कयूं यारहीं जो। कहिड़ो ॻाल्हायो? यारहीं जो ॾींहुं मुक़रर कयूं। पोइ जेकी बि वापार मां नफ़ो थींदो या मुरीदनि खां नज़राना तोहफ़ा मिलंदा हा यारहीं जे ॾींहं ते सभु ग़रीबनि में विराए वंडे तक़सीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ जेके ग़रीब हुया मिस्कीन हुया मंगता हुया हिक ॿिए खां पुछंदा त यारी कॾहिं थी? अबा यारी कॾहिं थी? छो? ये हलूं पीरान पीर को खैरात वठूं। पोइ बगदाद में मशहूर थी वियो यारहीं वारो पीर। उहा जो यारी शुरू थी त यारी 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 अॼु ताईं यारी हले। सुभान अल्लाह। अॼु बि बगदाद में सोने दस्तगीर जी यारी थींदी आहे पर उन जा मुरीद उन जा हुबदार दुनिया में जिते भी रहंदा आहिनि उहे यारी मल्हाईंदा आहिनि। या ख़ैरात आहे जेको कमायो था मछड़ी मारियो 5 रुपया नफ़ो मिलियो उन मां कुछ रुपया अल्लाह जे नाले ते कढो गरीबन जे लाइ मिस्कीनन जे लाइ। अल्लाह ताला तव्हांजे कणनि खे ख़रार बणाए छॾींदो। तव्हांखे रुपयनि मंझां 1000 करे ॾींदो। 1000 पति मंझां लख पति करे छॾींदी। लखापति मां करोड़पति थी वेंदी। सुभान अल्लाह। करोड़पति मां रब अरबपति करे छॾींदी पर फ़कीर न थी। ये दस्तगीर जो मुरीद आई त सखी थी ऐं सब खां भली ख़ैरात अथव मानीअ जी ख़ैरात। भले में भली ख़ैरात आहे पाणी जी ख़ैरात। कंहिंखे मानी जो गब्बो खारायो कंहिंखे उञारे के पानी जो गिलास प्यारियो इन जड़ी भली भी का ख़ैरात। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या के पानी जो प्यारी मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मन अरवा कबिदिन जायन फलहुल जन्नह के उन्यारे के पानी प्यारे प्यासे जिक्र के पानी प्यारे रजाए रब ने जिला जन्नत लिखी तो अगे बराड़ी में ये हूंदो जो रास्ता जेके माण्हुनि जा गुज़रण जा हूंदा नंढड़ो मन उठाईंदा उन ते मटो रखे छॾींदा बराड़ियुनि में मां पाण किन ॾिठो मटो रखंदा वाटाड़ू पाणी पीअण नलका हणाए छॾींदा रस्तनि ते हाणे नलको हणंदो रहंदो हैंडल ई पटे खणी मट सां गिलास रखो गिलास ही खड़ी हाणे उने मां ॾिठो आहे किथे किथे मस्जिदुनि में रखंदा आहिनि वाटर कूलर पाणी थधे जो वरी उने सां गॾु उने गिलास खे ज़ंजीर में ॿधनि ज़ंजीर में ॿधायो गिलास खणी इहा खिलण जी ॻाल्हि न आहे या रोअण जी ॻाल्हि आहे असांजो केतिरो किरी पिया केतिरो किरी चाहे इहो गिलास तव्हांखे घर में कोन्हे घणो महांगो हूंदो गिलास पंहिंजो नथा वठी सघूं जेके खणनि था से असांजो सामान हूंदो असांजो हाणे माण्हू मस्जिद में वञनि था त खुटको लॻो पियो आहे त बूट न मुंहिंजो हलियो वञे ओ अरबी में पहा कुड़ींदा त न अलैन तहतल ऐनैन जुती पंहिंजे निगाहुनि जे साम्हूं रखो पर हाणे साम्हूं जो बि इहो पहा कोन थो हले न अलैन फी बगल ऐन बगल मक्के शरीफ में मक्के पाक में हिकिड़ी कुराड़ी हिकिड़ी पे दी ॾिठी हेड़े मक्के जे शहर मां मुंहिंजी जुती खणी हेड़े अलाह जे घर मां बैतुल्लाह मां मुंहिंजी जुती खणी त ॿी वरी पे चई हे छा आहे उते कलंदर ते ई खणी था वञा हाणे हुन झूनीअ खे ख़बर न हुई त किथे कलंदर किथे अलाह जो घर बैतुल्लाह इहो सॼो हाल आहे पर आई जुती खणी सोने हबीब फरमायो जेको बिना मोकल जे पराई जुती तो खणे जेतरी देर उन्हें जुतीअ ते पेर रखियो बीठो आहे ओतरी देर ॼण जहन्नम जे बाहि जे मथां पंहिंजा पेर रखी दोज़ख जी बाहि जे टांडनि ते पेर रखियो बीठो आहे पराई जुती खणण वारो ॿिया त चोरियूं ऐं धाड़ा भुरूं ऐं खाट उहे त परहेज अल्लाह जे घर में खुदा जो ख़ौफ़ रखो पराई शइ जे वेझो न वञो साईं फरमाइनि था जेको ॿिनि दरहमनि जेतिरी ॿिनि रुपयनि जेतिरी पराई चोरी करे त उन माण्हू खे इन सज़ा में जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो वदा ये दुनिया जूं शयूं कम को नहीं दई चोरी न कर पराई शइ न खण पर पुॼई त कंहिंखे नफ़ो ॾे साईं फरमाइनि था के पेरे उघाड़े के जुती वठी पाराए त रब क़यामत जे ॾियारे उनखे पुलिस रात आसानी सां उकारे पार पहुच सुभान अल्लाह पुलिस रात वार खां सन्नी तलवार खां तिखी पी
मीघे वांगुर लुडे थी उन पुल ता हर एक के टपणो आ व इमिनकुम इल्ला वारिदुहा तमामा को भी एड़ो नाहे हर मानू के दोज़ख का टपणो पवंदो जे मानू जुत्ती खैरात कई अल्लाह ताला उनके पुलसरात का इए टपाईंदो जे खिवण जो तजल्लो थी वने समझो ओ मुझा पिनी प्यारा मुझे सोने गौसे आजम बगदाद वारे साईं यारी जो नी मुकरर कयो पंजी सारी कमाई अल्लाह जे रस्ते में फकीरन मिस्कीनन के कार आया दस्तगीर जो मुरीद आई त सखी थी थींदो दस्तगीर जो मुरीदन जो शाना जो उए नमाज पढ़ंदा आहिनि सुभान अल्लाह बगदाद में हिकड़ो मानू गुजारे वियो लाश खणी आया जनाजो खणी आया सोने सैयदना अब्दुल कादिर जीलानी वट साईं जनाजो नमाज पढ़ो ताने मुरीदो साईं फरमाए नमाज पढ़ंदो जो नसी नमाज कौन पढ़ंदो साईं फरमायो जेको नमाज न पढ़ंदो यो मुंजो मुरीद नाहे इने जे जनाजे जी नमाज मां न पढ़ायो अने सदाई साहब घणा दस्तगीर जा मुरीद थी पर जे न जो सोनो दस्तगीर हिते अचे त घणन जा लाश रुलंदा पिया जनाज़ो को न साईं जे पीराने पीर जो मुरीद आई त नमाज पढ़ नमाज पढ़ नमाज पढ़ पढ़ंदो नमाज मथे मथे हथ खणो अगे मेरे हथ खणायो हुयो मां बटरिया नमाज पढ़ी अके सियाला आया नमाज दी मुद्द गई हाँ लोटे भन छोड़ो मुसले टंग छोड़ो नमाज दी मुद्द गई सियारो गुजरे तो पो पढ़ंदा न जी मदीने वाले साईं जो आशिक ही नमाज पढ़ जे दस्तगीर जो मुरीद ही नमाज पढ़ जे अल्लाह जो पानो ही नमाज पढ़ अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़ मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा आहिनि मदीने वाले जा आशिक नमाज पढ़ंदा आहिनि चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं जो मोजज़ो हुयो जो सोने नबी जे बदन ते करे मख न वेठी ऐं बगदाद वाले साईं जी करामत हुई जो कदे बे बगदाद वाले साईं जे बदन ते मख न वेठी सुभान अल्लाह के मानू पुछो तो सही तो दे मख कदे न वेठी कदे न ॾिठो सी पण फरमायो त बा मख वेंदी आ या मेरान ते या गदलान मेरान गदलान या मिठान ते वेंदी या गदलान ते वेंदी ये बा मूं वट न आखिरत जे मोहब्बत जो मिठान न दुनिया जी मोहब्बत जी मेरान मुझो सीनो रब साफ करे छड़ियो सुभान अल्लाह मखे वेंदी त छाजे दुनिया जी मोहब्बत गदलाना मेराना पैसे जी मोहब्बत मंचरवारा की 5 रुपया मिलन वो हलाल या हराम जायज या नाजायज रात जो विंदो दिसे तो पंजो
शिकारी निंड पियो आहे त पराए वंजर में पकी जड़ाईंदो, पराए रछ मजा मची कढींदो न। ओ मुंहिंजा प्री प्यारा जेको मोमिन आ, ईमान वारो आ, इहो दुनिया जी मोहब्बत मन में न रखंदो आ। साईं फरमाइनि था हुब्बु दुनिया रअसु कुल्लु ख़तीया, दुनिया जी मोहब्बत सभिनी गुनाहनि जी पाड़ आ। दुनिया जी मोहब्बत घणनि गुनाहनि जी पाड़ आ। जेकी बि गुनाह आहिनि इन्हनि जो बुनियाद दुनिया जी मोहब्बत। सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो जेको मुझो मुरीद हूंदो वो दुनिया सा मोहब्बत न रखंदो। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों पीरान पीर जो सच्चो मुरीद उहो आ जंहिंजी मोहब्बत दुनिया सां न हुजे पर उन जी मोहब्बत मदीने वारे मीर सां। दस्तगीर जे मुरीद जी मोहब्बत कलमे सां ऐं क़ुरान सां। पीरान पीर जे मुरीद जी मोहब्बत मस्जिद सां। मुझो सोनो दस्तगीर 40 सालन ताईं 40 सालन ताईं सोमाणी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी। सुभान अल्लाह। पुट निंड कबी आ त वुज़ू भॼी पवंदो आहे। निंड कबी त वुज़ू भॼी पवंदो। सोमाणी जी नमाज पढ़ी जीअं इबादत में वेंदो त निंड न कंदो हुयो। जी निंड करे त वुज़ू भॼी पवे न। सोमाणी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी हिकिड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न महीनो साल न 40 सालनि ताईं। सुभान अल्लाह। बगदाद जे ॿराड़ियुनि में जंगलनि में वेरान जायुनि ते नंढड़नि ॻोठनि जे मस्जिदुनि में अण वाक़ुफ़ थी 40 सालनि ताईं अल्लाह जी इबादत ऐं रियाज़त में गुज़ारी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत पीराने पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हिकड़े भेरे चिल्लो कढियो 40 ॾींहं इबादत में। घणा ॾींहं? 40 ॾींहं न खाधई न पीतई 40 ॾींहं इबादत में। जॾहिं चिल्लो पूरो थियो चिल्ले खां ॿाहिरि निकितो ये मथों सफेद बादल अची वियो। नूर चिमके पियो नूर चिमके पियो। आवाज आयो ए अब्दुल कादिर तुझी इबादत कबूल थी वई तुझी बंदगी कबूल थी वई असां तोखां नमाज माफ़ करे छॾीसीं। तोखे हाणे नमाज माफ़। ये जो आवाज आयो नूर जा चिमकार आया तो हे भी दस्तगीर हुयो पीरन जो पीर हुयो। जी तो नमाज मुझे अबे हुसैन ता माफ़ न थी करबला में तीर वसन पिया सब एड़े टेम ते नमाज पढ़ी। मुझे अबे इमाम हसन ता नमाज माफ़ न थी। मुझे बाबे मौला अली ता नमाज माफ़ न थी। उन्हनि त वॾियूं इबादतूं कयूं मुक़ाम क्या मदीने वारे साईं नमाज पढ़ी मुद्दो नमाज कीअं माफ़ किथे दोखो त न आहे।
चिला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ये जो चीनो नूर खत्म थियो वो चिमकार ककर खत्म थियो शैतान बुचड़ी सूरत में ज़ाहिर थी अब्दुल कादिर तोखे तुझे इल्म बचाए विदो मु इने जाए ते 40 वलियन के गुमराह करे छड़ियो हुयो मूनन के धोखो ॾिनो ताते नमाज माफ़ा मुझे उन्हें धोखे में अची विया नमाज छॾे ॾिनो पर तोखे तुझे इल्म बचायो आ पीरान पीर फरमायो त ज़ालिम अञा नथो मुड़ी मुखे मुझे इल्म न बचायो आ मुखे मुझे अल्लाह जे फज़ल बचायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे वरी वॾाई पियो पैदा करे माना एॾो तूं आलिम आहीं जो तुझे इल्म तोखे मुझे धोखे खां बचाए पियो फरमाई मुझे इल्म मुखे न बचायो आ मुझे रब जे फज़ल मुखे बचायो आ मां अब्दुल कादिर जैसे जेरो आया तेसी नमाज पढ़ंदो रहंदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ी माई आई साईं ये पुटड़ो आ हिन के पंहिंजो मुरीद कयो पंहिंजो खलीफ़ो कयो तव्हां जे हवाले माई पुट छॾे हली वई साल खन गुज़रियो माई जो वञी ॾिसी अचां बच्चो मुंहिंजो कहिड़े हाल में आहे जेॾी महिल साईं जे दरबार ते आई पुछा कई मुंहिंजो पुटड़ो हिकिड़ी कोठड़ी हुजे सोढ़ी उन में छोकिरो वेठो आहे सुकी गरी कंडड़ा थी विया सुकल मानी जा ॿ टे टुकड़ा पिया हुजनि खाए मुसलो विछाए पियो आहे इबादत में मशगूल आहे वरी आई साईं वटि बगदाद शरीफ वारे पीरान पीर वटि त साईं जन कुकड़ जो बोड़ वेठा खाए मां जो चई वाह जो मुंहिंजे पुट खे फैज़ थो पाण कुकड़ वेठो थो खाई ऐं पुट मुंहिंजो सुकल मानी जा टुकड़ा वेठो खाए गरी कंडड़ा थी वियो आहे पर मां वे जवाब ॾियां थो बोड़ खाईंदा उहे हॾड़ा रखंदा वञनि जेॾी महिल लंगर खाई दंग कयूं उन हॾनि ते हथ रखे फरमाई त कुमी बिइज़्निल्लाह अल्लज़ी युहयिल इज़ाम व यरमी ओ कुकड़ जेरो थी अल्लाह जे हुकुम सां तो उहे हॾियुनि मजा ज़िंदा थी कुकड़ हली फरमायूं त मां जॾहिं तुंहिंजो पुट बि अहिड़े दर्जे ते पहुचे पोइ भली कुकड़ खाए हाणे छॾीस त भली इबादत करे छॾीस त भली रियाज़त पूरियो करे अल्लाह खे राज़ी करे जॾहिं इन मक़ाम ते पहुची वेंदो पोइ भली कुकड़ खाए ठहंदो हाँ सुभान अल्लाह मुर्दा जिया हिकिड़े ॾींहुं पीरान पीर दस्तगीर अचे पियो किथों लंघियो ईसाई पादरी हुजे तकरीर पियो करे खल्क बीठी हुजे तकरीर पियो करे असांजो नबी ईसा मुर्दा जियारींदो हुयो मुअलन खे ज़िंदा कंदो हुयो पर मुसलमाननि जे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्दो कोन जियारियो तकरीर पियो करे सोने दस्तगीरनि जा लफ़्ज़ ॿुध फरमायूं तो वो ईसाई पादरी बस बस कर भी तो तू चई तो तवां जो नबी मुर्दा जारींदो हुयो मां नबी नया मिठे मोहम्मद जे गुलामन जो गुलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला जे मां मुर्दो जारिया त पो जे तो मुर्दो जारियो तो मां कलमो पढ़ी मुसलमान थी सुभान अल्लाह फरमाई हल मुखे वठी हल कब्रिस्तान में जेको तू चवंदे वो मुर्दो जियारे ॾेखारींदो साईं हाणे जो ईसाई भलो सुनो दस्तगीर सां त ख़ल्क़ जेको इज्तिमा पुठियों लॻी हलियो ॾिसूं त कीअं तो मुर्दो जियारो कब्रिस्तान ते आया हिकिड़ी पुराणी फिटल उजड़ियल क़ब्र हुई ईसाई चयोसीं ही मुर्दो जियारो पोइ मां मुसलमान थींदुसि
साईं फरमायो भला हज़रत ईसा रूह अल्लाह जने मुर्दा जियारींदो त छा चवंदो जिसे हीअं चवंदो कुम बे इज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुक्म सां त मुर्दो जेरो थी पवंदो त मुंहिंजे पीर दस्तगीर कब्र खे लत हणी चयो कुम बे इज़्नी उथी मुंहिंजे हुक्म सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह कब्र चीर जी पई मुर्दो जेरो थी उथी खड़ो सुभान थियो अल्लाह वाह ईसाई पादरी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी मुसलमान थी सुभान अल्लाह मुर्दो जियारण का सुली ॻाल्हि आहे पर अल्लाह जे प्यारनि जा हथ खजंदा आहिनि कदम खजंदा आहिनि त अल्लाह ताला उन्हनि जी फरमाइश रद्द न कंदो आहे सुभान अल्लाह जन अल्लाह वारनि सां मोहबत रखी क़यामत जे ॾियारे में उन मोहबत वारनि खे उन्हनि सां कढाए जन्नत में दाख़िल कयो वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं तुंहिंजी मोहबत पीरनि जे पीर सां आहे त क़यामत जे ॾियारे अल मरउ मा मन अहब माण्हू क़यामत जे ॾियारे उन सां गॾु हूंदो जैसा मोहब्बत हूंदी बगदाद वारे साईं जा हुबदार हथड़ो त मुझे करो अल्लाह सच्चा हुबदार आयो जी सी पो इंशाअल्लाह अल्लाह कंदो इन मोहब्बत जे सदके रब तव्हां खे बि बगदाद वारे साईं जो साथ नसीब कंदो पर सच्चा मुरीद थियो फरमा बरदार थियो नमाज पढ़ो ज़िक्र कयो सखावत कयो नेकी जे रस्ते ते हलो गुनाहनि खां बचो बुराइयुनि बेफरमानियुनि खां बचो मदीने वारे साईं जी फरमा बरदारी कयो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब फरमाईंदो रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ऐं जन ही यारी मलाई आहे अल्लाह उन्हनि जे रिस्क रोज़ी में बरकत नाज़िल फरमाए वमा अलैना इल्ला अल्लाहु आमीन